फाइनली फरीदाबाद जे वार्ड नंबर जो नतीजो आहे जेको असीं तव्हां सां शेयर कंदासीं। उन खां सवाइ गोलारची मां बि नतीजा साम्हूं आहिनि। हाला टाउन कमेटी जे वार्ड नंबर 2 ते पीपी उम्मीदवार लाला मोहम्मद सनाई 620 वोट खणी कामयाब थियो आहे। बदीन म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 9 ते पीपी उम्मीदवार फतेह मोहम्मद कामयाब थियो आहे। उन खां सवाइ नाज़रीन फरीदाबाद जे वार्ड नंबर 2 आहे जिते पीटीआई जो मोहम्मद अमीन ब्रोही नाज़रीन कामयाब थियो आहे। नतीजा अव्हांखे ॾेखारियूं पिया, अव्हांखे मुख़्तलिफ़ हंधनि तां जिते जिते नतीजा साम्हूं अचनि पिया अव्हां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ नाज़रीन हंधनि जा ही नतीजा आहिनि जेके अव्हां सां शेयर कयूं पिया। हींअर गुलशेर लोची टंडोजाम मां केटी न्यूज़ रिपोर्टर्स लाइन ते मौजूदु आहे। गुलशेर, छा सूरत हाल रही समूरो ॾींहुं ऐं हिन वक़्तु नतीजनि जे बारे सां असांखे अपडेट कजो। बहिराड़ी वारो पासो आहे, उनमें टंडोजाम वॾो इलाइक़ो रखंदड़ आहे जंहिंमें 52 टोटल पोलिंग स्टेशन हुयूं ऐं टंडोजाम की राओकी थाने में कुल जेको 15 यूनियन कमेटीज़ जंहिं ते इलेक्शन थी। सॼो ॾींहुं जेको आहे सुबुह वारो जेको पहर हो उनमें वोटिंग जो जेको रेशो तमामु सुस्त रफ़्तार जो शिकार हो, जंहिंखां पोइ जीअं जीअं ॾींहुं वधंदो वियो ऐं ॾींहुं गरम थींदो वियो वोट निकिरंदा विया। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जीअं हैदराबाद में मुतहदा जे जेको आहे सो बाइकाट खां पोइ मुख़्तलिफ़ स्टेशन ते जेको सो वोटनि जो असरु थियो, ईअं टंडोजाम शहर जा मुख़्तलिफ़ वार्ड हुआ जिते मुतहदा जो असरु आहे उते जेको सो वोट जी शरह तमामु घटि रही। हिन वक़्तु ई जेके नतीजनि जो अचण जो शुरू थियो आहे, यूनियन कमेटी 57 मां हिकिड़ो नतीजो जेको गैर हक़मी असांखे मौसूल थियो आहे। गुलाम अली लाशा जी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, जंहिं 240 वोट खणी कामयाबी माणी आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे गणप जो सिलसिलो जारी आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां ताकि हैदराबाद बहिराड़ी में जेको फॉर्म 45 हो उहो लेट मिलण जे करे जेको आहे गणप जो जेको सिलसिलो आहे थोरो टंडोजाम शहर ख़ासि तौर ते जेको टंडोजाम जी यूसी 63 आहे, यूसी जेको 64 आहे, उनमें जेको सो देरि सां थियो आहे। कुझु नतीजा जेके गैर हक़मी अचणु शुरू थी विया आहिनि। उनजे बावजूदि जेको आहे टंडोजाम शहर में कंहिं बि जॻह ते कंहिं क़िस्म जी का बि अमन अमान जे हवाले सां का जेको सो शिकायत मौसूल न थी, सवाइ ॿिनि टंडोजाम हाई स्कूल नंबर 2 ऐं टंडोजाम फारम कॉलोनी जूं 2 अहिड़ियूं पोलिंग स्टेशनूं जिते थोरी देरि जे लाइ पोलिंग स्टेशन बंदि कई हुई। बाक़ी पूरो ॾींहुं पुरअमन तरीक़े सां इलेक्शन थी। हिन हवाले सां सिंध पुलिस जा अमलदार जेके हुआ रेंजर्स उते गश्त कंदी रही। उन खां अलावा हिन वक़्तु जेकी पोज़ीशन आहे त गणप जो जारी आहे ऐं पोलिंग स्टेशन जे ॿाहिरां कारकुननि जा वॾा अंग ऐं नारेबाज़ी हली रही आहे। गुलशेर, वरी महिरबानी।